अस्सलाम दोस्तों अॼु जी हिन वीडियो में असां सिखंदासीं भाउ रमीज़ सोलंकी वांगुरु थंबनेल ठाहिण, उहो बि पंहिंजी मोबाइल खे इस्तेमालु कंदे। ताज़ो ही हिकिड़ी वीडियो असां अपलोड कई हुई जंहिंमें रमीज़ अली सोलंकी साहब तव्हांखे हिकिड़ो थंबनेल ठाहिण सेखारियो जेको कंप्यूटर में हो। त उन ई वीडियो ते काफ़ी सारनि दोस्तनि कमेंट्स कयूं त इहो साॻियो कमु मोबाइल में कीअं थिए, मतिलबु त इहो साॻी थंबनेल असां मोबाइल में कीअं था ठाहे सघूं। उन लाइ हीअ वीडियो आउं ठाहे रहियो आहियां। उमेद आहे तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदी, त हिन वीडियो खे पूरो ज़रूरु ॾिसिजो। अचो त शुरूआति कयूं। दोस्तों सब खां पहिरीं तव्हां वटि हिकु सॉफ्टवेयर इंस्टॉल हुजे जंहिंजो नालो आहे पिक्सआर्ट। दोस्तों पिक्सआर्ट खे ओपन कयो। ओपन करण सां तव्हांजे साम्हूं अहिड़ो इंटरफेस में स्किप करियो हिनखे यार। ओके, हाणे हिते प्लस जे बटन ते क्लिक करे तव्हां अचो हेठि जेको कलर बैकग्राउंड आहे हितां खां ट्रांसपेरेंट वारो बैकग्राउंड खणो ऐं हिन जी साइज़ कहिड़ी बि हुजे तव्हांखे अचिणो आहे टूल में ऐं उन खां पोइ क्रॉप ऐं हिते तव्हां क्लिक करे हिते पंहिंजी साइज़ लिखो जेकी 1280 720 मतिलबु थंबनेल वारी, ऐं हिनखे रीसाइज़ कयो। दोस्तों हिनखे रीसाइज़ करण खां पोइ तव्हांखे अचिणो आहे एड इमेज ते। एड इमेज ते क्लिक करे तव्हां खणो पहिरीं पंहिंजो बैकग्राउंड जेको भाउ रमीज़ इस्तेमालु कयो उहो ई साॻी बैकग्राउंड, हिनखे रीसाइज़ कयो। सिर्फ़ु हिकिड़े ई कोर्नर मां झले हिनखे छिकियो छॾियो। तव्हांजी गाइड जेकॾहिं ऑन हूंदी तव्हांखे वधीक आसानी थींदी। हिते बीहारियो ऐं उनखां पोइ तव्हांखे अचिणो आहे इफेक्ट में। इफेक्ट में अचण खां पोइ तव्हांखे ब्लर ते क्लिक करिणो आहे। ब्लर ते क्लिक करण खां पोइ मोशन ब्लर इन ते क्लिक कयो, ठीकु आहे, ऐं ओके करे छॾियो। ओके ठीकु आहे, ये अची वियो। हिन खां पोइ प्लस जे बटन ते क्लिक करे एड फोटो ते क्लिक करियो ऐं उन खां पोइ तव्हांखे फ़ोटू एड करिणो आहे इहो ऐं इहो ॿ फ़ोटू क्लिक करे खणी अचो था ऐं हिन फ़ोटो खे क्रॉप करियो, हिन मां हीअ लठ ख़तमु करियो। ओके, ऐं हीअ फ़ोटो जेको आहे हिनखे 2 कैरेक्टर हुआ हुन में हिकिड़ो हिते बीहारियो ऐं हिन फ़ोटो खे थोरो रीसाइज़ करे हिते बीहारियो, पर मुंहिंजे ख़्याल में थोरी साइज़ घटाइजे त वधीक बहितर रहंदो। ओके, गाइड तव्हांजी ऑन हुजे जीअं तव्हांखे ख़बर पए त फ़ोटो कहिड़ी जाइ ते रखियलु हुजे। ऐं उनखां पोइ तव्हां जेको बैकग्राउंड आहे हिनखे सिलेक्ट करे मथे लेयर ते क्लिक करे डुप्लीकेट ते क्लिक कयो ऐं हाणे तव्हांखे हिन ई डुप्लीकेट ते क्लिक करे हेठि जेको इरेज़र जो ऑप्शन आहे हिन ते क्लिक करियो ऐं इरेज़र ते क्लिक करे हिते थोरो हिन जी साइज़ थोरी घटायो ऐं हिन जी ओपेसिटी थोरी घटायो, मतिलबु 73 ते रखो। हैंडनेस सही आहे, बसि हिते ई सही हुजे। ऐं हाणे हिते पंहिंजो इरेज़िंग जो कमु आहे उहो करणु शुरू करे छॾियो। तव्हांजो पोस्टर तयारु थी वेंदो अनक़रीब, ठीकु आहे। साॻी शइ तव्हां फ़ोटोशॉप में जीअं कई पे उहो ई साॻी असां कोशिशि कंदासीं। त हिते पंहिंजी आङुरि घुमाईंदा वञो बसि, ठीकु। ओके, हाणे ओके ते क्लिक कयो। ओके, हाणे तव्हां ॿीहर एड फ़ोटो ते क्लिक कयो ऐं हितां डॉलरनि वारो फ़ोटो खणी अचो, प्लस में सुहिणो छोकिरो सिंध जो बि खणी अचो। ओके, पहिरीं डॉलरनि वारे फ़ोटो खे रीसाइज़ करियो, हिनखे हेॾां बीहारियो हिनखे, मतिलबु त ओके। ऐं हाणे सुहिणो छोकिरो सिंध जो जेको आहे हिनखे रीसाइज़ करे हिते बीहारियो, ठीकु। अची वियो पंहिंजी जॻह ते। ऐं हाणे तव्हांखे टेक्स्ट ते क्लिक करे हिते लिखिणो आहे सिंधीअ में वलण। ओके, वलण लिखियोसीं ऐं उनखां पोइ तव्हांखे हिते क्लिक करे फ़ॉन्ट ते वञी माय फ़ॉन्ट ते वञो ऐं इहे 2 फ़ॉन्ट मूं डाउनलोड करे रखिया आहिनि, तव्हां बि डाउनलोड करे सघो था। हिकिड़ो आहे MB सारिम मंछर ऐं ॿियो आहे MB सारिम मसरूर। अच्छा, मंछर ते क्लिक करे हिनखे थोरो रीसाइज़ करे हिते ओके। ऐं हाणे तव्हांखे अचिणो आहे कलर ते। कलर ते क्लिक करे हिते टेक्सचर ते क्लिक करियो। टेक्सचर ते क्लिक करे प्लस जे बटन ते क्लिक करे हितां उहो फ़ोटो खणो जेको ही फ़ोटो आहे मुंहिंजे ख़्याल में इहो फ़ोटो, ऐं हिनखे थोरो आउटलाइन ते स्ट्रोक ते क्लिक करे आउटलाइन हिन जी वाइट रखी हिनखे बिल्कुलु 1% ॾियो। ओके,
उन खां पोइ बसि हीउ थी वियो। ऐं उन खां पोइ ॿीहर तव्हांखे टेक्स्ट ते अचिणो आहे। टेक्स्ट ते अची हिते तव्हां लिखो करोड़पति। ठीकु आहे, करोड़पति खे तव्हां पंहिंजी जाइ ते रखो ऐं इनखे साॻी फ़ोटो सां टेक्सचर करियो, पर इन जो फ़ॉन्ट जेको आहे उहो ॿियो आहे। माय फ़ॉन्ट ते अचो ऐं उन खां पोइ MB मसरूर वारो खणो ऐं हिन खे बि तव्हां कलर ते अची करे टेक्सचर ते अची फ़ोटो ते क्लिक करे ही फ़ोटो खणो। ओके, ऐं इन जी जेकी स्टॉक आहे उहा थोरी वधाए छॾियो, मतिलबु त अच्छे कलर जी स्टॉक ॾियो हुनखे। ऐं एतिरी थोरो रिसाइज़ करे हिनखे हिते रखो। ठीकु आहे, ओके। ऐं हाणे तव्हां इन ई साॻी लेयर जी कॉपी ठाहियो, मतिलबु त डुप्लीकेट कयो हुनखे, डुप्लीकेट। ऐं इनखे लिखो सिंधी मज़ाया। ओके, ऐं हिन जो जेको सो हिनखे थोरो सिधी लाइन में थोरो नंढी साइज़ जो हिते बीहारियो ऐं हिनखे कलर ॾियो वाइट। हिन जी जेकी स्टॉक आहे उहा ॾियो ब्लैक कलर जी। ठीकु, ऐं वधीक जेको कुझु तव्हांखे लिखिणो आहे, तहरीर कंहिं कई आहे वग़ैरह वग़ैरह, उहो बि तव्हां लिखी सघो था। ओवरऑल मुंहिंजे ख़्याल में त वलण वारो जेको थंबनेल आहे उहो असां ठाहे चुका आहियूं। त इन तरह तव्हां अट्रैक्टिव थंबनेल ठाहे सघो था पंहिंजी मोबाइल खे इस्तेमालु कंदे। बसि हिनखे हाणे सेव करिणो आहे। सेव करण खां पोइ तव्हां हुनखे पंहिंजे वीडियो ते रखी सघो था। ओके, तव्हां गैलरी में सेव कयो, गैलरी में सेव थी चुको आहे ऐं हीउ कुझु हिन तरह जो तव्हांजे साम्हूं अची वियो। त दोस्तों हीअ हुई अॼु जी वीडियो। उमेद आहे तव्हांखे बसि ॿुधाइण जी ज़रूरत कोन्हे। वधीक इन तरह जूं वीडियोज़ ॾिसण जे लाइ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा। मिलां थो तव्हां साॻी वीडियो में, तेसीं ताईं इजाज़त। अल्लाह हाफ़िज़, गुड बाय।